बाडर जे वार्ड नंबर 1 में गुजरियल जून महीने की 14 ऐं 15 तारीख़ के विच वारी रात अगवा बाद बेदर्जा क़तल थी वियल 14 सालन के मासूम निगर मुस्लिन सूमरो के पोरियत वालिद गुलाम हुसैन सूमरो पंहिंजे अज़ीज़ अयाज़ सूमरो सां गॾिजी बाडर प्रेस क्लब में मीडिया वारो दानी ते चयो तक़रीबन 1.5 महीनो अॻु ज़ालिमनि बेगुनाह मुंहिंजे मासूम पुट मुस्लिन खे अगवा करे वरी बेदर्जा क़तल करे संदन लाश दादू कैनाल में फिटी करे छॾियो हुयो। बाद में जंहिंजो लाश दादू ज़िले के सीता थाणे जे हद में दादू कैनाल मां हथ आयो जेको सीता पुलिस लावारिस करे दफ़नाए छॾियो। हुन चयो त असांजी निशानी ते बाडर पुलिस ॿिनि मुख्य जवाबदार ज़ुल्फ़कार सोलंकी आज़ार बुर्दी खे गिरफ़्तार कयो जिन ॾोह जो एतिराफ़ पिणु कयो आहे पर 1.5 महीने खां वठी दर दर जूं ठोकरूं खाई रहियो आहियां पर किथां बि इंसाफ़ नथो मिले। हुन ॿुधायो त मासूम मुस्लिन जे क़तल केस जूं घुर्जूं पूरियूं करण ऐं केस खे अॻिते वधाइण जे सिलसिले में नीगर जी क़बर कशई पोस्टमार्टम ऐं DNA टेस्ट लाइ रोज़ानो कोर्टुनि सीता थाणे अस्पताल जा चकर काटे रहियो आहियां पर केर बि दांव ॿुधण लाइ तयारु न आहे। हुन ॿुधायो त अस्पताल ऐं लेबोरेटरी वारा DNA पोस्टमार्टम लाइ मूंखां 25,000 रुपया घुरी रहिया आहिनि जेके मां ग़रीब माण्हू नथो ॾेई सघां। मां होटल ते चांहि ठाहे पूरो करे पंहिंजे घर जो गुज़रान कयां थो मथां वरी थाणनि अस्पतालनि ऐं कोर्टनि जे चकरनि में मूंखे बेरोज़गार करे छॾियो आहे। हुन चयो त मासूम नींगर जे क़तल खां पोइ केतिरा ई सियासतदान चूंडियल नुमाइंदा NGO जा वर्कर बिरादरनि जा अॻुवान ऐं ॿिया शहरी हमदर्दी जो इज़हार करण ऐं हर क़िस्म जो क़ानूनी ऐं माली सहकार करण जी ख़ातिरी करण लाइ मुंहिंजे तॾे ते पता पर मोटी वञण खां पोइ कंहिं बि वापसि अची हाल अहिवाल न वरितो ऐं न ई वरी सार संभाल लधी आहे। उहे सभु जा सभु वाइदा ऐं वचन फोटो सेशन ताईं महदूद रहिया आहिनि केर बि मदद लाइ न आयो आहे। हिन वज़ीर आला सिंध चीफ जस्टिस ऑफ हाई कोर्ट सिंध DIG लालकाणो ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कंदे चयो आहे त असांखे बसि इंसाफ़ खपे। मुंहिंजे बचिड़े जे खून सां इंसाफ़ कयो वञे। मां ग़रीब पोरियत आहियां मां पैसा नथो ॾेई सघां सरकारी ख़र्चे ते मुंहिंजी मदद कई वञे। सीता जे रहमानी कब्रिस्तान में दफ़न थियल मुंहिंजे मासूम पुट जो लाश कढी DNA टेस्ट समेत समूरियूं कानूनी घुर्जूं पूरियूं करे लाश मुंहिंजे हवाले कयो वञे त जीअं मां उनखे बाडरे खणी अची पंहिंजे अबाड़े कब्रिस्तान में दफ़न करायां। हुन वधीक मुतालबो कयो त गिरफ़्तार जवाबदारनि ज़ुल्फ़कार सोलंकी ऐं अज़हर बुर्दी जे ॾोह जो एतिराफ़ पिणु कयो आहे। उन्हनि समेत क़तल ऐं मुलविस समूरनि किरदारनि खे फाही ते लटकाए इबरतनाक सज़ा ॾेई मुखे ऐं मुस्लिन जे अमड़ खे इंसाफ़ फराहम कयो वञे। रिपोर्ट वाहिद सिंधी सिंध सोशल न्यूज़ बाडरे।